ॻाल्हि कंदा आहिनि त वताए फ़क़ीर खे हिकु ॾींहुं कंहिं सिपाहीअ सॾु कयो, जेको हिकु संदूक साण कयो रस्ते ते बीठल हो ऐं चयाईंसि फ़क़ीर ही संदूक थाणे ताईं खणाए हल। फ़क़ीर संदूक में हथ विधो त फ़क़ीर खे संदूक हल्को लॻो। सिपाहीअ खे चयाईं त तूं मूंखां वधीक थुल्हो मतारो लॻो पियो आहीं, भला तूं एतिरो बार बि नथो खणी सघीं? सिपाहीअ चयो, सरकारी माण्हू आहियां, बार पाण न खणंदो आहियां, पर ॿियो को माण्हू हथ करे उन खां खणाईंदो आहियां। जेको शराफ़त सां कोन खणंदो आहे तंहिंखां डंडे जे ज़ोर ते खणाईंदो आहियां। वताए चयो त हिते त डंडे जे ज़ोर ते खणाए सघो था, पोइ भला आख़िरत में तव्हांजो बार केरु खणंदो? दोस्तों, जेकॾहिं असांजा वीडियो अव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।